फिरिया सिटी का ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। वार्ड नंबर 5 वासी नौजवान मुदस्सिर राजपूत 3 ॾींहनि खां गुम आहे। संदसि वारिस परेशान आहिनि। वारसनि जो चवणु आहे त नौजवान जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त नाहे। घणी ॻोल्हा बावजूद नौजवान हथ न अची सघियो आहे। वारसनि मुतालबो कयो आहे त नौजवान जी ॻोल्हा में मदद करे पैदा थियल बेचैनी ख़तम कई वञे। ख़बर अव्हां खे ॾेई रहिया आहियूं फिरिया सिटी खां। वार्ड नंबर 5 नौजवान मुदस्सिर राजपूत 3 ॾींहनि खां गुम थियल आहे। संदसि वारिस परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। वारसनि जो चवणु आहे त नौजवान जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त नाहे। घणी ॻोल्हा कई आहे, तंहिं बावजूद बि नौजवान जो को बि ॾस पतो न मिली सघियो आहे। वारसनि मुतालबो कयो आहे त नौजवान जी ॻोल्हा में मदद करे पैदा थियल बेचैनी ख़तम कई वञे। ख़बर अव्हां खे ॾेई रहिया आहियूं फिरिया सिटी खां। वार्ड नंबर 5 वासी नौजवान मुदस्सिर राजपूत 3 ॾींहनि खां गुम आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। फिरिया सिटी खां धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर नदीम मंगी लाइन ते मौजूद आहे। नदीम मंगी, आगाह कजो। जी नदीम मंगी, आगाह कजो। नौजवान 3 ॾींहनि खां लापता आहे। फिरिया सिटी जे वार्ड नंबर 5 जो रहवासी 30 साल नौजवान मुदस्सिर उर्फ तोती राजपूत 3 ॾींहनि खां पुरसरार तौर गुम थियल आहे। वारसनि पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻोल्हा बावजूद नौजवान जो को बि ॾस पतो नाहे मिली सघियो। वारसनि पारां वस वारनि खां ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। इन सिलसिले में नौजवान जे वालिद हाजी रमज़ान राजपूत ॿुधायो त मुंहिंजे पुट जो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त नाहे। जुमेवारे ॾींहुं शाम जो घर खां निकितो हो, जेको वापसि नाहे मोटियो। हिन ॿुधायो त नौजवान जो कुझु वक़्तु अॻु गिद्दू हैदराबाद जी अस्पताल में इलाज कोन करायो हो, पर वरी कुझु ॾींहनि खां संदसि दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न हो। हिन चयो त असां मुख़्तलिफ़ हंधनि मिटनि माइटनि ऐं मुख़्तलिफ़ दरगाहुनि तोड़े जिथे ॾस मिले थो त नौजवान जी ॻोल्हा कयूं था, पर नौजवान हथ न आहे अची सघियो। हिननि हद जी पुलिस ऐं वस वारनि खां नौजवान मुदस्सिर उर्फ तोती जी ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। जी ठीकु आहे नदीम, वॾी महिरबानी तफ़सील ॾिना।